जी नाज़रीन, असीं मौजूद आहियूं बेले खाते जे वज़ीर नवाब तैमूर टालपुर सां, जेके अॼु क्लाइमेट चेंज मौसमियाती तब्दीली जे हिकु अहम हल जी तरफ़ आवाम जी तवजा छिकराइनि था। उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त मैंग्रोव्स जे बारे में उन्हनि जो छा चवणु आहे। सब खां पहिरीं ॻाल्हि त एनवायरनमेंट जी आहे, जेके असां इशूज़ फेस कयूं पिया बिकॉज ऑफ क्लाइमेट चेंज। असांजो इकोसिस्टम सॼो हार्म पियो थिए, जेके तबाह कयूं अॼुकल्ह अचनि पियूं बरसातनि जे फ्लड जे हिसाब सां, उन्हनि सभिनि खे कंट्रोल करण में। ऐं शोर्स जो जेको जॾहिं मैंग्रोव ईंदा त फर्स्ट प्रोटेक्शन लेयर हूंदी आहे, जंहिंमें तव्हांजी तमामु घणी मरीन लाइफ उन्हनि जे अंदरि रहे थी ऐं तव्हांजे इहा मरीन लाइफ तव्हांजे इकोसिस्टम खे हलाइण में ॾाढी मददगार साबित थिए थी। प्लस जेके मैंग्रोव्स आहिनि, इहे तव्हांजे साइक्लोन्स अचनि, हैवी फ्लड्स अचनि, उन्हनि में तव्हांजी तमामु घणी मदद कंदा आहिनि, सेवियर थी करे भित वांगुरु बीहंदा आहिनि साम्हूं। ऐं एनवायरनमेंट में त तव्हांखे ख़बर आहे जेतिरो केतिरो ख़राबु केतिरो घणो अॼुकल्ह उन में कार्बन आहे, उहो कार्बन जेको आहे सो डाइज़ॉल्व करे पंहिंजे अंदरि वेठा आहिनि। अॼु दुनिया में जेका इम्पोर्टेंस आहे मैंग्रोव्स जी तमामु घणी आहे, पर दुनिया जेको करणु चाहे थी उहो सिंध हुकूमत करे चुकी आहे। असां 3 चकर गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में आया आहियूं। असां रिकॉर्ड प्लांटेशन्स कयूं आहिनि ऐं प्लांटेशन सां गॾु हुनखे बचाइणो बि हूंदो आहे, हुनखे सर्वाइवल हुनजो रखिणो हूंदो आहे। असां जेको प्लांटेशन्स कयूं पिया, असीं बजट न रखणु बराबरि रखियो आहे, पर असां ॾियूं पिया बिलियंस ऑफ रुपीज़। जॾहिं असां मैंग्रोव्स लॻायूं था, उन्हनि मैंग्रोव्स जे लॻण खां पोइ हिन जे कार्बन जेके क्रेडिट्स हूंदा आहिनि उहे सेल थींदा आहिनि। दुनिया में वॾियूं वॾियूं कंपनियूं अची उनखे वठंदियूं आहिनि। हींअर सिंध हुकूमत खे मैंग्रोव्स जे थ्रू 3.25 बिलियन यानी 3.25 अरब रुपया असां हाणे सिंध हुकूमत खे ॾिना आहिनि। असां जेको हिते कमु कयूं पिया, इहो स्पेसिफिक प्रोजेक्ट जेको ॾिसूं पिया हींअर ठठा सिजावल जेका सॼी बेल्ट आहे, इहो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में हिकिड़ी ब्रिटिश फर्म सां गॾु पिया कयूं। हिन प्रोजेक्ट जो नालो आहे DBC1। उन प्रोजेक्ट में ज़मीनूं असांजियूं आहिनि, वर्कफोर्स असांजी आहे, असां लेबरर्स खे टेक्नीशियन्स खे ट्रेन कयूं था प्लांटेशन में। पोइ असां हिते लोकल कम्युनिटी माण्हुनि खे कयूं पिया, प्लस उहे लोकल कम्युनिटी जे माण्हू आहिनि, उन्हनि जी ड्यूटी हूंदी आहे इन्हनि खे प्रिज़र्व करण में, बचाइण में, किथे को कटी पुटी न थिए, को ग़लति इस्तेमालु न करे हिन जो। सो इहो सॼो जेको कमु आहे असां लोकल वेस्टर्न जे माण्हुनि जे बहितरी ऐं फलाह बहबूद लाइ बि कयूं पिया, त उहो सभु असां सां गॾु हिन में। बेले खाते जी सभ खां इम्पॉर्टेंट जेका प्लांटेशन आहे उहा मैंग्रोव्स जी आहे। ऐं हे उहा वाहिद प्लांटेशन आहे जेको पूरी दुनिया मां माण्हू अची असां खां सिखनि पिया। उहो असांखे चाहिनि था हुनखे सेखारियूं त असां एतिरी बहितर मैंग्रोव प्लांटेशन कीअं कयूं था ऐं हुनजो सर्वाइवल कीअं था। दिस इज़ वन ऑफ द बिगेस्ट सक्सेस स्टोरीज़ ऑफ सिंध, जंहिंमें पूरे पाकिस्तान नालो रोशन थिए पियो। हिकिड़ो जेको हेक्टर आहे यानी 2.5 एकड़, हिकु हेक्टर में असीं 1111 ॿूटा नंढा लॻायूं था ऐं उहो कुझु सालनि में 10,000 ॿूटा जनरेट थी था वञनि। यानी पोइ हिकिड़ो हेक्टर में तव्हांजो एवरेज ते 10,000 प्लांट्स आहिनि। जी नाज़रीन, मुंहिंजे हथ में हिन वक़्तु मौजूदु आहे तिमिर जो ॿूटो ऐं आख़िर में असीं बि इहो ई पैगाम ॾींदासीं त वधि खां वधि ॿूटा लॻायो ऐं मौसमियाती तब्दीली खां बचो।